सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू व ला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, आई मुअज़्ज़ज़ हाज़रीन व नाज़रीन इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो, दोस्तो, अजो की हिन बाबरकत भलाई महफिल में मूं गुनहगार अवां प्यारी जमात जे आॾो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालू जे पाक कलाम क़ुरान मजीद जी हिक आयत करीमा तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। उन जो तर्जुमो ऐं मुख़्तसर तफ़सीर इंशा अल्लाहुल अज़ीज़ अवां प्यारी जमात जे आॾो अर्ज़ करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कजो रब्बुल आलमीन जल्ल जलालहु अमन वालहु शान पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल हक़ ऐं सच चवण जी रब करीम मूंखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन सां गॾु इहा बि दुआ फरमाईंदा हलिजो त रब्बुल आलमीन तव्हांजी असांजी हाज़िरी बि क़बूल फरमाए ऐं पंहिंजे महबूब पाक जे सदक़े में जो कुझु असीं ॿुधूं रब करीम असां तव्हांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। माशाअल्लाह ई बाबरकत महफ़िल आहे, अल्लाह जे बाननि जो इज्तिमा आहे। तव्हीं ऐं असीं अदब वारी जमात आहियूं। अदब खे मनहूज़ रखी अवां पंहिंजे प्रोग्राम में शिरकत कयो। इत्मीनान ऐं आराम सां चंद ॻाल्हियूं ॿुधो ऐं आउं तव्हांखे अपील कंदुसि त जॾहिं बि तव्हांखे हज़रत हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां ते दुरूद पढ़ंदा कयो। उन में बरकतूं ई बरकतूं आहिनि।
हाणे आऊं तव्हांखे सभ खां अव्वल घणो इंतज़ार कोन कराईंदुसि आयत सगोरी जी माना ॿुधाए उन जो तफ़सीर ऐं चंद ॻाल्हियूं जेके अलाह ताला मूंखां चवरायूं सो पेश कंदुसि पर उन तर्जुमे ॿुधण खां अॻु में अव्हांखे अपील कंदुसि त मूंसां गॾिजी बुलंद आवाज़ सां सभई सभु पढ़ो सल्लल्लाहु अलैका या नाराज़ न थियो त अर्ज़ अव्हां जे मुंहं ते इहो आवाज़ पवे कोन थो ज़ोर सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नत जोर सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह अल्लाह सभिनी जो रब जोर सां बरकत सॼी अल्लाह जे नाले जी आहे असांजो रब अल्लाह अल्हम्दुलिल्लाह तवी बि चऊं था असीं बि चऊं था मुस्लमान सभु चवनि था पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॻिते जेको शर्त आहे उहो तमामु फरमाए थो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह जन चयो त अल्लाह असांजो रब आहे इहो त चयाऊं पर अॻिते अल्लाह ताला फरमाए थो सुम्मा इस्तक़ामू पर उहे इन्हीअ ॻाल्हि जे मथां साबित क़दम रहिया ऐं असीं अल्लाह पाक खे ई पंहिंजो रब तसव्वुर कयूं था पर असां में इन्ही चवण खां बाद में इस्तिक़ामत कान्हे साबित क़दमी कान्हे ॾुखियो वक़्तु अची वेंदो आहे असीं शिकवा कंदा आहियूं शिकायत कंदा आहियूं रड़ियूं कंदा आहियूं दाहूं कंदा आहियूं माण्हूअ जो अक़ीदो आहे त मुंहिंजो रब अल्लाह पोइ जेकॾहिं अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटां पंहिंजे बाने जे मथां को इम्तिहान जो वक़्तु अची वञे हू करण जो सभु शिकायत जो कमु आहे अल्लाह पाक हिन आयत करीमा में उन्हनि जी तारीफ़ फरमाए थो जंहिंजे ज़ुबान ते अल्लाह अज़ीज़ बिस्तामी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो कामिल अकमल वली थी गुज़रियो आहे जंहिंजो औलिया अल्लाह जे लिस्ट में तमामु वॾो नालो ऐं वॾी हुनजी हैसियत सदाई अल्लाह अल्लाह पियो करी ऐं पाण खे दरवेशनि जे जमात में शामिल कयो थी ॾे ख़बर अल्लाह पाक वटां जॾहिं तोखे रोज़ी नाहे तूं छा कंदो आहे तुंहिंजो रवैयो कहिड़ो आहे पर जे मिले तोखे ख़ुदा वटां त तुंहिंजो रवैयो कहिड़ो हूंदो आहे उन शख़्स जवाब ॾिनो त अल्लाह जो शुक्र कंदो आहियां ज़ोर सां सुभान अल्लाह जेकॾहिं न मिले त सब्र कयां इहा वॾी ॻाल्हि त कान्हे का बगदाद जा कुता बि ईअं कंदा आहिनि तो कहिड़ो कमाल कयो इहो कमाल त कोन्हे बगदाद जा कुता बि ईअं कंदा आहिनि हमरा परेशान थियो अल्लाह जे वलीअ जे कदमनि ते हथ रखी चवे मूंखे छा करणु खपे अमी मुंहिंजा मुर्शिद आहियो मुंहिंजी रहबरी फरमायो त छा करणु खपे पाण फरमाइनि था बा फ़क़ीर उन्ही खे चइबो आहे दरवेश छॾे चओ सुभान अल्लाह
असांजा मुर्शिद करीम पीर सई मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा पर घरां बिकी न घुरे जेको मानीअ काण मरे सो सामी सॾबो की न की रब त मञींदा आहिनि पर उन सां गॾोगॾु हो साबित क़दम ऐं इस्तिक़ामत वारा थी रहंदा आहिनि अहिड़ी त हू इस्तिक़ामत कंदा आहिनि जो जहान खे न सुञींदा आहिनि पंहिंजी ज़िंदगी सवारींदा आहिनि अल्लाह पाक खे रब मञणु त इहो सभिनी जो कमु आहे पर अवां जे हिन लाड़ जे पट में मरहूम मग़फ़ूर साईं हाजी इलाही बख्श रहमतुल्लाह अलैह जेके हाजी अलाॾणो बि चवंदा हो उन्हनि बाननि मां हिकिड़ो अल्लाह जो बानो जेकॾहिं का तफ़सीर खे सूरत हुजे हा उहा सूरत तव्हांखे मरहूम मग़फ़ूर अल्लाह ताला जे कामिल बाने पीरे तरीक़त रहमतुल्लाह अलैह हाजी अला ॾांहुं बि कंहिंजे आॾो हथ न ड्रिघेरियो पर रब करीम जी ज़ात जे लख ॾिना त वरी उहे सभु लख अल्लाह जे राह में लुटाए छॾिया सभई चओ सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तमाम मूंसां रोग जी दुरूद पढ़ो तो बरकत ही बरकत आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो रब मञण जो मक़सद छा आहे रब जी माना आहे पालणहार पालींदड़ दर्जा बदर्जा तरबियत कंदड़ सालनि जा गभरू नौजवान आहियो पर इहा अव्हां जी ज़िंदगी हिकिड़ी जॻह ते कान थी टिके अव्हां पंहिंजे पोइ माज़ीअ खे निहारियो अम्मा जे झोलीअ में तव्हां बिल्कुलु कोन पे कयो पर वाह रब तुंहिंजे रबूबियत तां क़ुर्बान वञा अल्लाह पाक अहिड़े नमूने सां बाने खे पालींदो आहे जो इंसान जो अकुल हैरान दुनिया जा ॾाहा ऐं खानदान गॾु कयो ॿार खे सम्झाइण वारो केर बि कोन्हे अम्मा जे झोलीअ में ॿाहिरि इखारियो त बाबा हीअ चुस्क ॾे त तुंहिंजे माउ जे बुबे मां तुंहिंजे पेट में खीर हलियो वेंदो आहे कंहिं हकीम खे ताक़त आहे कंहिं आलिम कंहिं मुल्ला कंहिं मौलवी खे ताक़त जेको नंढड़े ॿार खे इहा सम्झ ॾे त तूं हीअं चुस्क ॾे ऐं तूं ॼाओ आहे हुनखे इहो इल्का कंदो आहे माउ रुगो बुबो विझंदी आहे ॿार चुस्कू ॾे अम्मा जो खीर पीअण शुरू करे ॾींदो इहो चाहे चयो रब्बान तूं अल्लाह जो ख़लीफ़ो आहे ऐं इंसान तूं मख़लूक में सभिनी खां शर्फ वारो आहे ऐं इंसान अल्लाह पाक तोखे वॾो मक़ाम ऐं मर्तबो अता फरमायो आहे जानवर जेके बेसब्ज चवंदा आहियो पर उन जे फर खे बि तव्हां ॾिठो हूंदो त ॼमण सां ई माउ जे मुंहं में कोन वेंदो आहे माउ चवंदा हो न बाबा जिथे थण हूंदा आहिनि खीर निकिरंदा अलाए ड्रिजां पियो ऐं उत्तर जो माण्हू तव्हीं लाड़ जा माण्हू अलाए को ॿियो लफ़्ज़ हुजे त मूंखे ॿुधाए छॾे छा चवंदा हुआ बाबा खे कंहिं सेखारियो आहे उहो ओॾे कीअं थो वञे पियो रब करीम जी ज़ात बाबरकात इंसान जी त तरबियत फरमाईंदो आहे पर रब करीम जानवरनि खे बि पालींदो आहे ज़िंदगी में इनकलाब आंदई अम्मा जो जेको खीर आहे न साईं इहो सभिनी खां ताक़त में वधीक आहे खोराकुनि खां वधीक आहे पर पटड़ो तमामु छिडड़ो हूंदो आहे अल्लाह पाक उन माउ जे खीर खे छिडड़ो करे छॾियो आहे त जीअं तुंहिंजे अंदर में इहा शइ वञे तुंहिंजो मादो ख़राब न थिए पर जीअं जीअं वरी ॿारड़ो वॾो थींदो वेंदो आहे हुन में कुवत ईंदी वेंदी आहे त वरी माउ जो खीर रब करीम घाटो फरमाईंदो वेंदो आहे गलीज़ घाटो हूंदो आहे जो मुंहिंजा भाउ माउ खे पीआरी जे तकलीफ़ पई थींदी आहे चुस्क ॾींदो आहे सूर थींदो आहे दर्द थींदो आहे मजबूर थी करे 2 साल खां पोइ अम्मा उन मालिक तां क़ुर्बान वञा खीर छॾाइण खां अॻु ई ख़ुदा ताला तो में ॾंद पैदा करणु शुरू फरमाए छॾिया माउ जो सहारो पीउ जो सहारो सभु सहारा आहिस्ता आहिस्ता टुटंदा वेंदा
हाणे पाण भरो थींदो आहे, पाण हलंदो आहे, घुमंदो आहे, जवान थींदो आहे। अल्लाह साईं हुनखे केतिरनि मरहलनि मां चल उन ज़िंदगी जवानी वारी में चवे त मुंहिंजो पालनहार अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह आहे, जंहिं मुंहिंजी अहिड़े नमूने सां तरबियत कई आहे। बुखनि में सी रबूबियत ऐं तरबियत आहे जो अल्लाह पाक जी ज़ात माउ ऐं पीउ जे दिलि में रहम पैदा न करे त बच्चो पली नथो सघे पियो। ख़ुदा ताला अबे अम्मा जे दिलि में रहम विझंदो आहे, मुहबत विझंदो आहे, जंहिंजे तव्हांजो रब अल्लाह आहे। पर सुम मस्तक़ामू इन ॻाल्हि जे मथां असां इस्तिक़ामत कान कई आहे जो रब करीम जी ज़ात बाबरकात ते भरवसो हुजे। हक़ीक़त में भरवसे वसो ख़ुदा जे ज़ात ते हुजे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, छा खां वञी छो जग जो वाली जो अदा सौखो हूंदो सो जो इश्क अल्लाह सी खारियो आहे। उहे असांजे आज़माश जा ज़रिया ऐं सबब आहिनि। मूं हिकिड़े किताब में पढ़ियो, इब्लीस लईन हज़रत ईसा तव्हांजो अक़ीदो हुओ नबीअनि जो ऐं अव्हांजो मज़हब ॿुधाए थो त नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह हुआ। चई हा बिल्कुलु अल्लाह मालिक आहे। बचाइण ते चढ़ ऐं जबल तां टपो ॾे, पोइ ॾिसां थो कि अल्लाह बचाए। हज़रत ईसा नबीना अलैहिस्सलाम फरमाइनि था, ओ इब्लीस लईन तयल, बिल्कुलु रब करीम चाहे ही त जबल हा, पर जेकॾहिं मां आसमान तां किरां बचाइण ते अचे त रब मुंहिंजो बचाईंदो आहे। पर आऊं कीअं चवां रब करीम खे त मुंहिंजा मौला मां जबल तां हेठि किरां थो, ॾिसां तूं मूंखे बचाए। इहो आज़माश जो हक़ मूंखे रब जो कोन्हे को। रब करीम खे बानो कीअं आज़माईंदो आहे, मुंहिंजो बिना आज़माइण जे रब ते भरवसो आहे। मोमिन माने जो इहो कमु हूंदो आहे, पर जन माननि पंहिंजी ज़िंदगी ख़ुदा ते तवक्कल में गुज़ारी आहे, उन्हनि जी ज़िंदगी असांजे लाइ आज़माश जो नमूनो आहे। हिकिड़ो ॿियो वाक़ियो, उहो बि हज़रत बाइज़ अज़ीज़ बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जो आहे। मूंखे दिलि थी चवे तव्हांखे ॿुधायां त ॾिसो अल्लाह जे माननि जी तवक्कल जो कहिड़ो मक़ाम हूंदो आहे। असां करो पढ़ो गॾिजी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों, हज़रत बाइज़ अज़ीज़ बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जन अल्लाह पाक जे दरगाह में अर्ज़ कयो, या अल्लाह या इलाहुल आलमीन, तू रज़्ज़ाक़ आहे, मुंहिंजो ईमान आहे। इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन। ऐं मुंहिंजा माला, मुंहिंजा रब करीम, तूं ताक़त वारो रज़्ज़ाक़ आहे, सभिनि खे खाराइण वारो आहे। पर मां तोसां अहद कयां थो, वाइदो कयां सो, या इलाहुल आलमीन, मां न खाईंदुसि, न खाईंदुसि, न खाईंदुसि, फलाणो शर्त पूरो थिए त पोइ खाईंदुसि। कहिड़ो शर्त कयईं? मौला साईं, मां वञी थो झंग में वेहां, जिथे आबादी जो नालो निशान कोन हूंदो, एसी ताईं आउं न खाईंदुसि, जेसी ताईं कणक जी ताज़ी मानी, देसी गिह ऐं माखी, उन्हीअ में भोर भोरे ताज़ी कणक जी मानी, ताज़े गिह में, ताज़ी माखीअ में मिठी करे भोर ठाहे ॿियो माण्हू जेसी ताईं मुंहिंजे वात में न विझंदो त न खाईंदुसि। मूंखे यकीन आहे तूं मुंहिंजो रज़्ज़ाक़ आहे, मूंखे खाराए, पर ईअं खाराए।
बाबा ही जहान असबाब जो जहान आ अल्लाह से रज़ा का पर रब करीम फरमायो आ तव्हां कमायो मूं तव्हांखे अकुल ॾिनो अखियूं ॾिनियूं हथ ॾिना पेर ॾिना सम्झ ॾिनी अवां रिज़्क़ खे तलाश कयो अल्लाह पाक जी ज़ात फरमाईंदो आहे हरकत तव्हां कयो बरकत मां नसीब फरमाईंदो पर हुन दरवेश शर्त अजीब जहिड़ो करे छॾियो जंगल में हलियो वियो वञी हिकिड़ी जाइ ते सुम्ही पियो नमाज़ जे टाइम ते नमाज़ पढ़े इबादत जे टाइम ते इबादत करे बाक़ी टाइम सुम्ही रहियो आ मुंहिंजा दोस्त न खाए न पीए हाणे जंगल में केरु अचे 3 ॾींहं 3 रातियूं गुज़री विया बुख भी अची बेहाल कयो 3 ॾींहंनि ताईं तव्हां छा था सम्झो इंसान खे केतिरी बुख लॻंदी आहे 3 ॾींहं खां पोइ इत्तिफ़ाक़ सां ही पाण हिकिड़े वण जे हेठां सुम्ही पियो आहे हिकिड़ो बादशाह सलामत शिकार तां वापसि वरियो आहे उन बादशाह जी मंज़िल उन्ही वण जे भर में थी आहे बादशाह सलामत घाटा वण हा ॾींहं ठारण जे लाइ ते तरसी पियो बादशाह पंहिंजी वॾी लाथी आहे बादशाह सलामत जो ॾींहं जो शाम जो टाइम थधो थींदो पोइ पंहिंजे घर हलंदासूं हिकिड़ो माण्हू डोड़ंदो आयो बादशाह खे चई क़िबला हू जेको साम्हूं वण आहे उन वण जे हेठां हिकिड़ो अल्लाह जो बानो सुतो पियो आहे जहिड़ो पर न को थो चुरे न को घुरे न को पुरे न को थो ॻाल्हाए ख़ामोश सुतो पियो आहे अलाए छा ॻाल्हि आहे बादशाह चो जल्दी मूं वटि खणी अचो हुनखे पोटीअ में विझी हज़रत बायज़ीद बिस्तामी खे बादशाह जी ख़िदमत में खणी आया बादशाह हुनजी नब्ज़ ॾिठी नब्ज़ ॾिसण खां बाद में बादशाह चयो हिनखे कंहिं क़िस्म जी बीमारी कान्हे हिनखे बुख लॻी आहे जल्दी कयो कणिक जी मानी ताज़ी पचायो गिहु खणी अचो जल्दी कयो हुनखे गिह में मिठो पर माखीअ सां कयो हिनखे खारायो त बुख लहंदी त वीचारो ॻाल्हाइण जहिड़ो थी पवंदो बायज़ीद बिस्तामी दिलि में चयो त कमु ठहे थो कमु ठहे थो इहे वरी वधीक अखियुनि ते ज़ोर ॾिने बादशाह जो हुकुम थियो देरी कान थी ताज़ी मानी कणिक जी तयार थी वई बादशाह खे देरी हुकुम जी बस ॿियो बि अची वियो ऐं माखी बि अची वई भोर भोरे सफ़ा नरम करे हिकिड़े खे जो बाबा खाराईंसि बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जे वात में जीअं जो गिरह विधई त हज़रत बायज़ीद बिस्तामी ॼाणी वाणी खणी दंद भकूड़िया वठी दंदनि खे ज़ोर ॾिनी खाराइण वारे चयो साईं हिन वीचारे खे दंदण पइजी विया आहिनि दंदण बुख जे करे दंद ई नथो खोले दंदण त कोन हा पाण दंद भिड़ाई बादशाह चयो त ज़िंदगीअ खां दंद मथे न आहिनि दंद बि भञोसि पर मानी अंदरि मोकिलियोसि हमरा विया का खणण का सराई का काठी का जैसा दंद भञोसि अल्लाह जी ज़ात वटां इल्हाम थियो बायज़ीद खा जे न खाईंदे त दंद भञाए बि खाराईंदोसां मां उहो रब करीम आहियां जो तो मूंसां वाइदो कयो हो त मुंहिंजा मौला तूं मूंखे हिन नमूने सां खाराइजां हाणे सॼो इंतज़ाम त मूं कयो आहे पर तूं अञा पकाई पियो करी अञा पियो दंद भकोड़ी पंहिंजा दंद खोल न त मां उहो रब करीम आहियां जो दंद भञाए बि खाराईंदोसां मां रब जी ताक़त सॼे जहान खां मथे हूंदी आहे मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे मथां जंहिंजी तवक्कल आहे जंहिं अल्लाह पाक जे मथां भरोसो कयो आहे रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकातुनि खे न दुनिया में बि बेनियाज़ बणाए छॾियो आहे उनखे कंहिं परवाह न हूंदी आहे इन्ही जे करे परवाह न हूंदी आहे जो हुननि जो असली तकियो असुल भरोसो हुननि जो असुल जेको मुंहिंजा दोस्त दुनिया जे लिहाज़ में भरोसो हूंदो आहे सो रब्बुल आलमीन जी ज़ात ते हूंदो आहे असीं मौलवी ॻाल्हि त कयूं था पर असांखे भरोसो बि कोन्हे को असांजे ॻाल्हियुनि ते अमल खणी कजो लेकिन असांजो अफ़ाल कोन अथव जेकॾहिं अमली ज़िंदगी करे ॾेखारी त अल्लाह जे वलियनि करे ॾेखारी असां रुगो तव्हांखे ॻाल्हियूं पिया ॿुधायूं
जी असांजे ॻाल्हि खे तव्हीं करे सोचिजो त ॻाल्हि चङी आहे उहो मशहूर ॻाल्हि बि आहे त ला तंज़ुर इला मन काल वलाकिन यंज़ुर इला मा काल जेको ॻाल्हाए थो उन्हीअ खे न निहारियो केरु आहे बल्कि इन्ही ॻाल्हि ॾे निहारियो त तव्हां सां ॻाल्हि कहिड़ी करे रहियो आहे मुंहिंजा दोस्तो असीं तव्हांखे अल्लाह वारनि जो पैगाम पुॼायूं था अल्लाह वारनि जी ॻाल्हि ॿुधायूं था ऐं उहो तव्हां ई असांजे लाइ मिशअले राह आहे जेकॾहिं अल्लाह वारनि जे तरीक़े ते हली पियासूं त तव्हां असांजा ॿई जहान मोचारा थी पवंदा ऐं तवक्कल जो मतिलबु इहो आहे त उनखे ख़ुदा जी ज़ात खां सवाइ ॿिए कंहिंजो भउ ख़ौफ़ बि न हूंदो आहे क़ुर पाक जे ॿिए हंधि आयत में अल्लाह ताला फरमाए थो अला वला हुम यहज़नून रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु मन वालो शाद फरमायो खबरदार खबरदार जेके अल्लाह पाक जा दोस्त आहिनि उन अल्लाह जे दोस्तनि जो शान आहे ला खौफुन अलैहिम उन्हनि जे मथां को बि दुनिया जो खौफ़ ख़तरो कोन्हे वला हुम यहज़नून ऐं इहे ग़मगीन बि कोन थींदा इन में ॿ ॻाल्हियूं आहिनि ला खौफ़ुन जो ताल्लुक़ हिन दुनिया सां आहे ऐं वला हुम यहज़नीन जो वयहज़नून जो ताल्लुक़ आख़िरत सां आहे रब करीम ॿुधाइण चाहे थो त मुंहिंजनि दोस्तनि खे न को दुनिया में ख़ौफ़ आहे न को आख़िरत में ख़ौफ़ हूंदो तबरानी कबीर में हिकिड़ी रिवायत आहे हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे ओ मुझे आकाई मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद नकुल तो करे फरमाए थो तो हुजूर सही फरमाइन था त क़यामत जे ॾिहाड़े जेको नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो कुरान पाक चवे थो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिही व अबीहि वसाहिबतिही व बनीह भा खां धार अज़ीज़ अज़ीज़ल खां धार ज़ाल मुड़स खां धार यार यारनि खां जुदा थी वेंदा केरु कंहिंजो साथ कोन ॾींदो नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था सारो जहान महशर जे मैदान में गॾु हूंदो पर उन महशर जे मैदान खां हिकिड़े पासे हिकिड़ी अल्लाह वारनि जी जमात हूंदी जेके पाण में पिया चवंदा भाई गोड़ छा जो आहे ख़ल्क़ छो गॾु